ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तन, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिं में व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 17 अध्याय जे पहिरें पार्ट में ॾिठो त राजा परीक्षित बैल ऐं गऊ जूं सभु ॻाल्हियूं ॿुधे थो। एतिरी में हिकिड़ो कारो भाई पंहिंजी सेना समेत अचे थो, जंहिंखे कारो मुगुट ऐं कारा कपिड़ा पहिरियल आहिनि। उहो अची बैल ऐं गऊ ॿिन्ही खे लत हणे थो। पोइ राजा परीक्षित खां इहो ॾिठो नथो वञे। उहो पंहिंजो धनुष बाण खणी अची हिन खे चए थो त तूं आई कहिड़े देश जो राजा? आउं त 7 दीपनि जो राजा आहियां। तूं कहिड़े देश जो राजा आहीं जो अची मुंहिंजे रहित खे दुख थो ॾीं? राजा परीक्षित जा तेवर ॾिसी कलजुग डिॼी थो वञे ऐं उहो हथ जोड़े बीह थो रहे। पोइ राजा बैल ऐं गऊ खां 2 सवाल पुछिया। उन ते बैल जवाबु ॾिनो त मूंखे त ॿियो केरु दुख ॾेई नथो सघे, छो त हर जीव खे दुख उन जे कर्मनि अनुसार मिलंदो आहे। इन करे आउं कुझु नथी ॿुधाए सघां त मूंखे दुख कंहिं ॾिनो आहे। राजा परीक्षित, अवां पाण ज्ञानवान आहियो, अवां पंहिंजो पाण सम्झी वठो। सभई चो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अचो त इन कथा खे पाण अॼु वधीक अॻिते वधायूं। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो स्कंद पहिरियों अध्याय 17 ॿियो भाग। बैल रूपी धर्म जो ज्ञान ॿुधी जॾहिं राजा परीक्षित श्री कृष्ण भगवान जे चरणनि जो ध्यान कयो त राजा खे अंदरूनी रोशनाई हुअण सबबि मालूम थियो त बैल रूपी धर्म ऐं गऊ रूपी पृथ्वी आहिनि ऐं ही शूद्र रूपी कलजुग आहे। इन शूद्र धर्म जा पेर कुपे छॾिया ऐं पृथ्वीअ खे दुख ॾिनो आहे। जेको इन पृथ्वी जो मालिक परमेश्वर हो, उहो त वेंकट पधारजी वियो आहे। इन सबबि पृथ्वी चिंता थी करे। प्यारा भक्तों, पापी जे नाले वठण करे पाप लॻंदो आहे ऐं धर्मात्मा इंसान जो नालो वठण करे पुण्य थींदो आहे। सो इन ॻाल्हि खे ज़हन में रखी बैल रूपी धर्म कलजुग खे पापी सम्झी उन जो नालो नथो ॿुधाए। पहिरियां ई धर्म जा 4 पैर हुआ, तप, सत्य, पवित्रता ऐं दया। लेकिन कलयुग में ज़्यादा पाप थियण सबबा धर्म जा 3 पैर कुपजी विया। धर्म जा ये पैर 3 क़िस्मनि जा पाप करण सबबा टुटी विया हुआ। उन्हनि पापनि जा नाला आहिनि अहंकार, 2 पराई स्त्रीअ सां भोग करण ऐं 3 शराब पीअण। हिन कलयुग में फ़क़ति दया वञी बीठी आहे, जेको धर्म जो 4थों पैर आहे। लेकिन हिते त कलयुग धर्म जो 4थों पैर बि कुपण थो चाहे। राजा ही ॻाल्हि मन में वीचारे बैल ऐं गांइ खे धीरज ॾिनो, कावर में भरिजी पंहिंजी तरार कढी ऐं कलयुग खे मारण वास्ते डोरियो। जॾहिं कलयुग ॾिठो त ही धर्मात्मा राजा तमामु घणे जोश में भरिजी आयो आहे, सो मूंखे ज़रूरु मारींदो ऐं मूंखे मारण जे सिवा कॾहिं की न छॾींदो ऐं मूं में अहिड़ी ताक़त कान्हे। तॾहिं राजा पंहिंजी धर्म ऐं दया सां तरार रोके चयो, ए कलयुग, जिते राजा युधिष्ठिर ऐं अर्जुन मुंहिंजे ॾाॾे जो राज थी गुज़रियो आहे, उते तोखे रहणु न घुरिजे। तूं अधर्मियनि ऐं पापियनि जो दोस्त थी जंहिं राजा जे देश में रहंदे उन जो मन ज़रूरु अधर्म करणु लॻंदो। तूं लालच, अहंकार, कूड़, कपट, जहिड़े फ़साद
काम ऐं मोह में भरियो पियो आहीं। इन करे ख़ासि तौर ते जेसिताईं भारत खंड में मुंहिंजो राज आहे, हिन भारत खंड में माण्हू परमेश्वर जो तप, यज्ञ, दान, धर्म, विर्त ऐं पूजा करे राजगद्दी ऐं ॿियनि क़िस्मनि जा सुख भोॻे थो ऐं आख़िर वञी मुक्त पदवीअ खे पाए थो। उन्हनि माण्हुनि खे कॾहिं बि दुख न थींदो आहे ऐं अगरि तूं जेकॾहिं अहिड़ी जाइ ते रही विघन विझंदे ऐं पाप ज़्यादा थींदो त तुंहिंजो साह बचणु ॾाढो मुश्किल आहे। कलयुग एतिरो ॿुधी हथ जोड़े वेनती कई, हे महाराज, तव्हां धर्मात्मा ऐं इंसाफ़ करण वारा आहियो। मुंहिंजो अर्ज़ु कृपा करे ॿुधो त ब्रह्मा जी सतयुग, त्रेता युग, द्वापर युग ऐं कलयुग चई युगनि खे ठाहे उन्हनि जी हद मुक़ररु करे ॾिनी आहे। सतयुग, त्रेता युग ऐं द्वापर युग टेई युग पंहिंजो पंहिंजो राज करे चुका आहिनि ऐं मां कलयुग आहियां ऐं हींअर मुंहिंजो वक़्तु आहे। तव्हां मूंखे आज्ञा था ॾियो त तूं मुंहिंजे राज में न रहो, पर सतनि दीपनि में तव्हांजो राज आहे, मां किथे वञी रहां? ऐं ब्रह्मा जी जेका चई जुगनि जी हद मुक़ररु कई आहे, सा कंहिं बि तरह मिटिजी नथी सघे। हे पृथ्वीनाथ, तव्हां मुंहिंजनि अवगुणनि खे ॾिसो था, मगर मुंहिंजे गुणनि जे पासे ध्यानु नथा कयो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, ही वॾे अजब जी ॻाल्हि चई वियो कलयुग आख़िर में त तव्हां मुंहिंजा अवगुण त ॾिठा, लेकिन मुंहिंजे अंदर में के गुण आहिनि जेके अव्हां न ॾिठा आहिनि। अजीब ॻाल्हि आहे त कलयुग में बि गुण हूंदा। कृपया उन लाइ सुभाणे जी कथा जो इंतज़ारु कजो। जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।